बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ ॿियो पढ़ंदासीं दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे पोढ़े जी अहमियत। दोस्तों तव्हांखे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जी तरफ़। सबक़ ॿियो, पोढ़े जी अहमियत। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन जो इरशाद आहे त पोढ़ियत खुदा जो दोस्त आहे। हक़ हिलाल जो पोढ़ियो बे हिक इबादत आहे। उहो इंसान जेको पोढ़े खां कीबाए थो सो सदाईं ॿियनि जो मोहताज रहे थो। हीअ दुनिया जेका अॼु हेॾी औज ते पहुती आहे सा बे इंसान जे पोढ़े जे करे पहुती आहे। असां जे प्यारे पैगंबर हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह ख़ातमुन नबीन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम। तर्जुमो, हज़रत मोहम्मद अल्लाह ताला जो रसूल आहे ऐं अल्लाह ताला जो आख़िरी नबी ऐं रसूल आहे। संदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदने आल ऐं असहाब सगोरन रज़ी अल्लाहु अन्हुम अजमईन जे मथां अल्लाह ताला जी रहमत ऐं सलामती हुजे। जिन पोढ़े जो घणो ताकीद फरमायो आहे। पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जेके बे फरमाईंदा हुआ उन्हीअ ते पहिरियां ई पाण अमल कंदा हुआ। पोढ़े जी एतिरी अज़मत आहे जो ॿिन्ही जहाननि जा सरदार पंहिंजो कमु पंहिंजे मुबारक हथनि सां करण में फ़ख़्रु महसूस कंदा हुआ। पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जॾहिं मक्के शरीफ़ खां हिजरत करे मदीने शरीफ़ में रहण लॻा तॾहिं खेनि मस्जिद जोड़ाइण जो ख़्याल आयो। उन करे पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम हज़रत अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह अन्हु जे घर जे भरिसां ज़मीन जो कुझु टुकड़ो ख़रीद कयो। उहो ज़मीन जो टुकड़ो बन्नू नजार कबीले जे ॿिनि यतीम भाइरनि जो हो। उन्हीअ ज़मीन जे टुकड़े ते जंग हो जिते खजनि जा कुझु वण बि बीठल हुआ। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जंग ऐं खजनि जा वण वढाए लाह कढाए मस्जिद जो बुनियाद रखियो जंहिंखे मस्जिद नबवी सॾियो वञे थो। जॾहिं ज़मीन मस्जिद जी अॾावत लाइ तयार थी वई त उन जी तइमीर जो कमु शुरू कयो वियो। हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन ॿियनि असहाबनि सां
गॾु पाण हिक पोरियत वांगुरु मस्जिद जी अॾावत में हिस्सो वरितो। असहाबन पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वालैहि व असहाबिही वसल्लम जिन खे अर्ज़ कयो त उहो कमु असां जे हवाले करे पाण आरामी थियनि, पर रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वालैहि व असहाबिही वसल्लम जिन असहाबन सां गॾु मिट्टी ऐं पत्थर ढोईंदा रहिया। असहाबी पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वालैहि व असहाबिही वसल्लम जिन खे पोरियो कंदे ॾिसी वधीक जोश ऐं जज़्बे सां कमु करण लॻा। मस्जिद नबवी उन वक़्तु बिल्कुलु सादे नमूने ठाही वई। कचियुनि सिरनि जूं भितियूं ठाहे उन्हनि जे मथां खजनि जे फरहनि जी छित रखी वई। मस्जिद में फर्श न हुअण करे मींहुं पवण खां पोइ गप थी वेंदी हुई, तंहिं करे पट ते पथरीली मिट्टी विझराए उन खे पको कराए छॾियाऊं। उन्हीअ मां साबित थियो त पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वालैहि व असहाबिही वसल्लम पोरे खे केॾो न पसंदि फरमाईंदा हुआ। जेकॾहिं पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वालैहि व असहाबिही वसल्लम रुगो हुकुम कनि हा तॾहिं बि मस्जिद नबवी अॾिजी वञे हा, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वालैहि व असहाबिही वसल्लम जिन पंहिंजे सिर कमु करे पोरे जी अहमियत खे दुनिया आॾो साबित करे ॾेखारियो। असां खे बि घुरिजे त पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वालैहि व असहाबिही वसल्लम जिन जी ॾिनल सबक़ ते अमल करियूं ऐं पोरे खां कॾहिं बि न कीॿायूं।